ॾियो ख़बर कहिड़ा फाड़ा मारे आया हो? ज़हूर तूं ॾाढो ख़ुशि थो नज़र अची। रेस जेको तव्हां हुकुम कयो न उहो कमु असां करे आया आहियूं। रेस में खाया आहियूं या उताक ते पुॼाऊं या सिर्फ़ हिक में 3 नाले वारा चोर विया हो। बचल जे ॻोठ मां हिक में काए आया हो। रेस इहा मेह न पर बचल खान जी पग सम्झो पग। रेस अव्हां खे बि त को बचल खान सां झेड़े करण जो बहानो खपे न। झेड़ो त हाणे बचल खान जे राज सां मथो मथे ते कबो। इहा ॻाल्हि सरदार साईं जे कन ताईं पहुचाइणी आहे। रेस असांजे लाइ सरदार बि तव्हां आहियो त भोतार बि तव्हां आहियो। ॾुखे सुखे में असां तव्हां वटि ईंदा आहियूं। मां पंहिंजे राज वारनि खे कॾहिं बि चिचड़ जो चक पाइण कोन ॾींदुसि। तव्हां वञी ॻोठ पहुचो। इन में जे करे बचल खान खे मूंखे ख़राब ऐं ख्वार ॾिसणो आहे। रेस हिकिड़ी सलाह ॾियां तव्हांखे। हा चओ। रेस इन मेह जी चोरीअ में ॾातूअ खे फसायो न त ॾाढो भलो थींदो। सलाह भली ॾिनी अथई। मता इन में जे करे बचल खान झेड़ो ई न करे पर जॾहिं ॾातूअ खे पुलिस जा पादर लॻंदा न त पोइ इहो बचल कुॾी मैदान में ज़रूरु लहंदो। रेस ॾातू आहे ॾिंगो मुड़ुस। इन ॾातू वारी ॾिंगाइप पुलिस जे पादरनि खां पोइ सिधो करे छॾींदसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।